अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अहमद अली मंगरियो आहे। अॼु असां जंहिं एप्लीकेशन जे बारे में सिखंदासीं उहा आहे गूगल अर्थ। गूगल अर्थ तव्हां प्ले स्टोर ते सर्च कंदो, गूगल जी हिकु तमामु मशहूरु एप्लीकेशन आहे जेके तव्हां इंस्टॉल कंदो। असां ओपन कयूं था गूगल अर्थ, असां वटि ओपन थी वई। गूगल अर्थ जेको आहे 3 डायमेंशनल अर्थ व्यू आहे, जंहिंमें तव्हां हर रुख खां इन जा फीचर्स, पूरी दुनिया जो नक्शो जेको आहे ज़ूम करे ॾिसी सघो था। ठीकु आहे। बैकग्राउंड में आसमान बि नज़र अची रहियो आहे। मिसाल तौर सां ज़ूम कयूं था डबल टच सां, ॿिनि आङुरियुनि सां ज़ूम थी वियासीं। ही पाकिस्तान, खैरपुर, सखर, ही सखर IBA यूनिवर्सिटी, तमामु बहितरीनु यूनिवर्सिटी, असांजो इदारो मुख़्तलिफ़ ठहियल ऐं रोड जे हिन पासे ॾांहुं बि। हिन जा कुझु फीचर्स आहिनि जेके मां असल में सेखारणु चाहियां थो। हेठां हिन में कंपस आहे, रेड ऐं ग्रीन जेको आहे हिन जाइ ते। ठीकु आहे। इन खां पोइ तव्हां सिंगल क्लिक खे टच करे, पिन ड्रॉप थी वई, पिन ड्रॉप न करणी आहे, टच करे ॿिनि आङुरियुनि सां टच करे अप वेंदो त तव्हांजो हॉरिज़न व्यू ईंदो। सही आहे। तव्हां हीअं करे वरी वापसि तव्हां जेको आहे पैरेलल व्यू में अची वेंदो। मथां खां व्यू हॉरिज़ॉन्टल एंड वर्टिकल व्यू। हे हॉरिज़ॉन्टल, देन वर्टिकल। अच्छा, हिन में ख़ासि ॻाल्हि जेका आहे उहा हिन जी 3 डायमेंशनलिटी आहे। मिसाल तौर मां सर्च कयां थो, हिन में अची, हिन में सर्च जो बटण आहे, क्लिक कयो, गोरख हिल, गोरख हिल स्टेशन पाकिस्तान। ठीकु आहे। हीअ तव्हांखे सिधो उते वठी वियो, हीअ अची वियो। इन जे बारे में तव्हांखे तफ़सीलात, मुख़्तलिफ़ पिक्चर्स जेके आहिनि उहे तव्हांखे मिलंदियूं। ठीकु आहे। मुख़्तलिफ़ पिक्चर्स, हिन खे हेठि कयोसि, हिन खे क्लोज़ कयोसि। हाणे तव्हांखे शइ ॾेखारियो था असल, ही व्यू ॾिसो। ठीकु आहे। गोरख ही आहे। ॿिनि आङुरियुनि खे तव्हां गोल फेरायो, ही तव्हांजो ट्रैक पॉइंट, गोरख जी आख़िरी स्टेशन। ऐं तव्हांजो हॉरिज़ॉन्टल व्यू होराइज़न ते ॾिसो, गोल फेरायो। तमामु बहितरीनु जेको आहे नज़ारो घर वेठे तव्हां ॾिसी सघो था। ईअं न, सिर्फ़ु जेको आहे तव्हां दुनिया जे कहिड़े बि इलाइक़े में ज़ूम इन करे उनजो टेरियन, उनजी लोकेशन, उनजी अप एंड डाउन जेको आहे एलिवेशन, ही सभु तव्हां ॾिसी सघो था। मिसाल तौर असां बोर थियाऊं, ख़ासि तौर ते लॉकडाउन में, त असां किथे बि वञणु चाहियूं था त मथे ही जेको वॉयस जो निशान आहे, ही वारो, वापसि अचां थो,
ओ ही वारो वॉयेजर, इन ते क्लिक कयो। हिन में मुख़्तलिफ़ तव्हांजा ऑप्शन्स ॾिनल आहिनि। ठीकु आहे, हेठि अचो, गेम्स, लेयर्स, स्ट्रीट व्यू, नेचर, कल्चर, ट्रेवल, एजुकेशन, मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते लेयर्स ते था अचूं। लेयर्स में फॉर एग्ज़ाम्पल असां ॾिसणु चाहूं था स्नो कवर, विजुअलाइज़िंग स्नो कवर, गूगल अर्थ। हाणे थोरो हिकु नज़ारो ॾिसिजो। लोड तो थे, लोड थी अठे। हाणे थिए तो लोड, हाफ अञा लोड थियो आहे, हाणे फुल लोड थी वियो। ठीकु आहे, हीउ ॾेखारे थो हिकु साल जी जुलाई खां वठी ॿिए साल जी जून ताईं कहिड़नि इलाइक़नि में बर्फ़ थी वञे थी। हेठां प्ले जो बटण क्लिक कयो, हाणे हिते स्टॉप कयो। हाणे हीउ तक़रीबन सियारो आहे। बर्फ़ जेको आहे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में पए थी। हीउ सेंटर जेको आहे हिन जो पोल जो नथो ॾेखारे, बाक़ी जाते स्नो ॾेखारे थो। ईअं तव्हां ॾिसी सघो था पूरी दुनिया। हीअ हिकिड़ी हिन मथां लेयर अची वई एक्स्ट्रा, जंहिंजे ज़रिए असां सिखी सघूं। पाकिस्तान ते अचो त पाकिस्तान में कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में बर्फ़बारी केसीं ताईं अचे थी, वरी किथे किथे बर्फ़ जेको आहे ख़तमु थी वञे थी। अफ़गानिस्तान में, ॿियनि मुल्कनि में, चाइना में तव्हां विजुअलाइज़ करे सघो था त सियारे में किथे बर्फ़ केतिरी घणी आहे। ठीकु आहे, हिमालयास जेको आहे अलॻि सां ॾेखारे थो, कैलिफोर्निया जा कुझु इलाइक़ा ॾेखारे थो। ठीकु आहे, ईअं तव्हां ॿिया इलाइक़ा बि ॾिसी सघो था। टर्की, जापान, सभु आहिनि। एंडीज़ माउंटेन। ठीकु आहे। अच्छा, तव्हांखे हिते अजीब ॻाल्हि ॿुधायां त अफ्रीका जे कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते बर्फ़ पवंदी आहे, हालांकि ट्रॉपिक ते आहे। हीअ ॾिसिजो, हीअ कुझु पहाड़ आहिनि जिते बर्फ़ वसंदी आहे अफ्रीका में। हालांकि बिल्कुलु जेको आहे ट्रॉपिकल एरिया में अचे थो। असां अंदाज़ो इहो कंदा आहियूं त अफ्रीका में बर्फ़ न आहे, पर अफ्रीका में बि कुझु पहाड़ अहिड़ा आहिनि जिन ते बर्फ़ वसे थी। ठीकु आहे, हिन लेयर मां असां ॿाहिरि निकितासीं। मिसाल तौरु असां मुख़्तलिफ़ जेके लेयर्स तव्हां जेको आहे ट्राई करे सघो था। ठीकु आहे, मिसाल तौरु असां वटि ग्लोबल वार्मिंग जो इशू आहे। पोलर आइस जेको आहे उन जी कवरेज असां ॾिसणु चाहियूं था केतिरी आहे। 1979 खां वठी हीअ हेठां प्ले आहे। हिन में आर्कटिक ओशन जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे मौक़नि ते कीअं उन जी बर्फ़ जेको आहे ॾींहों ॾींहुं घटि थी रही आहे। सियारे में वधी वञे थी, ऊन्हारे में घटि थी वञे। हाणे हिकु तमामु वॾो हिसो ॾिसो घटि थी वियो 2010 खां पोइ ग्लोबल वार्मिंग जे करे। एंटार्कटिक जेको असांजो ॾखण कुतुब आहे उन में बर्फ़ जी सिचुएशन। ही मुख़्तलिफ़ लेयर्स आहिनि जेके तव्हां गूगल अर्थ ते जेको आहे ॾिसी सघो था। स्ट्रीट व्यू अचो,
मुख़्तलिफ़ शहरनि जा स्ट्रीट व्यूज़ आहिनि। मिसाल तौरु मां हिन इलाइक़े जो स्ट्रीट व्यू ॾिसण थो चाहियां त गूगल अर्थ मूंखे जेको आहे हिन इलाइक़े में खणी वेंदो। इन में वरी मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि। मिसाल तौरु ईस्टर आइलैंड था हलूं, या ईस्टर आइलैंड जो व्यू अची वियो, 3D व्यू आहे, या चारों तरफ़ तव्हां ॾिसी सघो था। जेका लेटेस्ट रिसर्च थी आहे हिननि स्टेच्यूज़ ते त इहे ज़मीन जे अंदरि बि आहिनि, इन जो बक़िया हिसो ज़मीन जे अंदरि आहे, जिन खे ज़ाहिर कयो वियो आहे। ठीकु आहे, स्ट्रीट व्यू लाइ हूअं बि तव्हां कहिड़े बि शहर में वञी करे ॾिसी सघो था। मिसाल तौरु मां सर्च कयां थो न्यूयॉर्क, हिन वक़्तु बंदि लॻो पियो आहे। सिटी इन न्यूयॉर्क स्टेट, न्यूयॉर्क ते आयसि, लोडिंग, हिते ही जेको माण्हू जो आइकॉन ठहियलु आहे न, इहो असांखे स्ट्रीट व्यू ते वठी वेंदो। तव्हां क्लिक करे कहिड़ी बि स्ट्रीट ते वञी करे, हीउ सॼो गूगल जो मैप थियलु आहे। हर एग्ज़ाम्पल असां स्टेचू ऑफ लिबर्टी वटि था अचूं त हीउ मुख़्तलिफ़ जेको आहे असां हिते क्लिक कयोसीं। ठीकु आहे, हाणे इहो स्ट्रीट व्यू असांखे वठी आयो हिते। सही आहे, स्ट्रीट व्यू में ईअं आहे, तव्हां घुमी सघो था। लॻे थो असां कंहिं ॿी जाइ ते पुॼी विया आहियूं। स्टेचू ऑफ लिबर्टी न आहे। ठीकु आहे, बहरहाल हिन में तव्हां जेको आहे स्ट्रीट व्यू वापसि वञण लाइ मथे एरो खे दॿायो। ठीकु आहे, कहिड़े बि इलाइक़े में वञी करे, मुंहिंजे ख़्याल में स्टेचू ऑफ लिबर्टी हिते आहे, ऐं हिते असां हिनखे ड्रॉप कयूं था। हिन काॾे थो वञे, हा हीअ अची वियो। ठीकु आहे, वधीक ज़ूम कंदासीं ऑटोमेटिक स्ट्रीट व्यू में हली वेंदो। हे खणी करे हिनखे असां हिते रखियोसीं। ठीकु आहे, मिसाल तौरु असां सर्च कयूं था बूंग मस्जिद, पाकिस्तान। इन जो स्ट्रीट व्यू भी मौजूद है। ही क्लिक कयोसि
त ब्लू लाइनूं अची वञूं, ब्लू लाइनूं आहिनि। हाणे तव्हां किथे बि क्लिक कयो मिसाल तौरु उते लही ईंदो, अची वियो, हीअ आहे माशाअल्लाह। हिनखे ज़ूम करे ॾिसी सघो था। हीअ तस्वीरूं कंहिंजी महिनत सां रिकॉर्ड थियल हूंदियूं, तमामु बहितरीनु। अॻिते पोइ हिन में तव्हां वञी सघो था हिन एरोस ते। ठीकु आहे, अंदरि हलूं था। थ्री सिक्सटी कैमराउनि जे ज़रिए जेको आहे हिन जी इमेजरी ठाही वेंदी आहे। मस्जिद जो अंदरियों ॾेख तमामु ख़ूबसूरत ठहियलु आहे। हर पासे ते हिन ते बहितरीनु जेको महिनत थियल आहे। अच्छा, हिन में हिकिड़ो ॿियो फीचर आहे रूलर जो। ही ऑप्शन आहे मैयर जो। मैयर करण लाइ मिसाल तौरु असां मैयर करणु चाहियूं था कंहिं हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं डिस्टेंस, क्लिक कयोसि, एड पॉइंट ऐं मूव कयोसि। तव्हांखे ॿुधाईंदो ही केतिरा मीटर परे आहे, कहिड़ी शइ, कोई पॉइंट। वरी एड पॉइंट करे हितां खां तव्हां एड पॉइंट एंड क्लोज शेप। हाणे क्लोज शेप करण सां छा थी वियो, तव्हांजो पेरीमीटर बि अची वियो, यानी टिनी लाइनुनि जो फ़ासिलो, ऐं एरिया स्क्वायर मीटर में ॾिसणु चाहियो। ठीकु आहे, एकड़्स में ॾिसणु चाहियो, स्क्वायर यार्ड में ॾिसणु चाहियो। तव्हां ॾिसो इहो किथे बि तव्हां करे सघो था। मिसाल तौरु मां पंहिंजे घर हलां थो, सखर। ठीकु आहे, नॉर्थ डायरेक्शन हितां कंदुसि। मां इहो मालूम करणु चाहियां थो त मुंहिंजे कॉलेज जी जेको आहे एराज़ी केतिरी आहे। ठीकु आहे, हीअ असांजो कॉलेज अची वियो, गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन। ठीकु आहे, मैयर ते क्लिक कयोसीं ऐं मैप खे खणी आयासीं हुन पॉइंट ते जातां खां असांखे स्टार्टिंग पॉइंट वठिणो आहे। कहिड़ो स्टार्टिंग पॉइंट, मिसाल तौरु हीअ आहे एड पॉइंट। ही हिकिड़ो पॉइंट हिते थी वियो, एड पॉइंट, देन कंप्रिहेंसिव स्कूल मिलाए था छॾियूंसि। देन हाणे अचूं था क्लोज शेप ते, ऑप्शन अची वियो क्लोज शेप। एरिया अची वियो 61,000 यार्ड्स ऐं टोटल जेको आहे पेरीमीटर आयो आहे 974 मीटर। फुटनि में ॾिसूं 3000 फुट जेको आहे चौधारी हिन जी बाउंड्री वॉल आहे, 3195 ऐं एकड़ आहिनि 12.6 एकड़। ठीकु आहे, इन में कंप्रिहेंसिव स्कूल, प्राइमरी स्कूल, गर्ल्स बॉइज़ जेको आहे ॿई अची था वञनि।
ही आहे असांजो एजुकेशन ब्लॉक। ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा हिकिड़ो हिन में ऑप्शन जेको आहे टूअर जो आहे, मथां हिकिड़ो क्रॉस ठहियलु आहे। तव्हांखे पंहिंजी जेको आहे पसंदि जी जाइ ते वठी वेंदो, जाके मुख़्तलिफ़ जेके आहिनि साइट सीइंग जेके आहिनि उहे असां ॾिसी सघूं था। मुख़्तलिफ़ इलाइक़ा उन्हनि जे बारे में मालूमात वठी सघूं था। सही आहे। हे एंटी टॉरस माउंटेन ॿुधाए थो। ऐं भरिसां वरी हिकिड़ो ॿियो आहे, पीपल आल्सो एक्सप्लोर माउंट डेमर्कज़। जेके तव्हांजी दिलचस्पी जा हूंदा उहे तव्हांखे हिते हाईलाइट कंदो वेंदो। काॾे बि वञणु चाहियो था, वॉल्केनो इन तुर्की, पीक इन तुर्की, इन ते क्लिक कयोसि। मिसाल तौरु ईअं दुनिया जो तमामु जेके आहिनि, जेकर तव्हां वाइजर ते क्लिक कयो त ही मुख़्तलिफ़ जेके अर्थ सां रिलेटेड क्विज़ गेम्स वग़ैरह, लेयर्स, स्ट्रीट व्यू मां तव्हांखे मीं ॿुधायो, नेचर, डिस्कवरीज़ मेड इन गूगल अर्थ। कुझु शयूं गूगल अर्थ ते डिस्कवर थियूं आहिनि। माण्हुनि जॾहिं पंहिंजे इलाइक़े खे ॾिठो त उन्हनि काफ़ी जेके शयूं आहिनि उहे गूगल अर्थ ते लधियूं। छा थो चए? फॉरेस्ट। नेक्स्ट छा आहे? अच्छा, इनमें 17 पॉइंट्स ॾिनल आहिनि हिन हिकु जाइ ते। देन कुझु ॿी शइ ॾिसूं था। खाधे थो वठी हले। ज़िम्बाब्वे। ओके, तमामु बहितरीनु ऑप्शन्स आहिनि, मौजूदु आहिनि। तव्हां जेके आहिनि हितां ज़िम्बाब्वे पुॼाए छॾी अथई। मुंहिंजो पुटु सैन रड़ी थो करे, स्ट्रीट व्यू ते अची वियो। ठीकु आहे। ओके, अल्लाह हाफ़िज़। अॼु जे लाइ एतिरो ई। सुभाणे के ॿी ज़बरदस्त एप्लीकेशन सां गॾु तव्हां सां गॾु मिलंदासीं। अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। महिरबानी तव्हां सभिनी जी। अस्सलामु अलैकुम।